अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, वेलकम टू मायरा जो किचन। अॼु असां मायरा जो किचन में खणी आया आहियूं हिकु तमामु आसान ऐं मज़ेदार मिठे जी रेसिपी जंहिंजो नालो आहे कलाकंद। हिते मां हिकु बाउल खयो आहे। मां सेरामिक बाउल इस्तेमालु करे रही आहियां। तव्हां चाहियो त इन जाइ ते शीशे जो बाउल इस्तेमालु करे सघो था जेको माइक्रोवेव सेफ हुजे। सभिनि खां पहिरियां मां हिकु बाउल में रिकोटा चीज़ एड कयो आहे 2 कप्स। अगरि तव्हां वटि रिकोटा चीज़ मौजूदु न आहे त पोइ तव्हां इन जाइ ते कॉटेज चीज़ यूज़ करे सघो था। मां एड कंदमि कंडेंस्ड मिल्क जेको आहे 1 कप। हाणे विझंदासीं लूणु जेको आहे तक़रीबन हिकु चुटकी जे बराबरि। नंढनि फोटनि जो पाउडर एड कंदासीं 1/2 टीस्पून। ऐं इहे सभु शयूं विझण खां पोइ चङी तरह सां मिक्स कंदासीं। हाणे असां इन प्याले खे माइक्रोवेव में रखंदासीं 2 मिनट्स जे लाइ। 2 मिनट्स ताईं माइक्रोवेव करण खां पोइ असां प्याले खे ॿाहिरि कढियो आहे ऐं चङी तरह सां मिक्स कंदासीं। ऐं चङी तरह सां मिक्स करे हाणे हिकु दफ़ो ॿीहर माइक्रोवेव कंदासीं 4 मिनट्स जे लाइ। 4 मिनट्स ताईं रिकोटा चीज़ ऐं कंडेंस्ड मिल्क जे मिक्सचर खे माइक्रोवेव करण खां पोइ ॿाहिरि कढियो आहे ऐं चङी तरह सां मिक्स कंदासीं। ऐं हाणे जीअं तव्हां ॾिसी रहिया आहियो त हीउ जेको मिक्सचर आहे उहो घाटो थियणु लॻो आहे। हाणे हिकु दफ़ो ॿीहर मिक्सचर खे एड कंदासीं माइक्रोवेव में ऐं हाणे जी टाइमिंग सेट कंदासीं 2 मिनट्स। 2 मिनट्स ताईं माइक्रोवेव करण खां पोइ असां प्याले खे ॿाहिरि कढियो आहे ऐं हिकु दफ़ो ॿीहर चङी तरह सां मिक्स कंदासीं। ऐं हाणे असां माइक्रोवेव कंदासीं 3 मिनट्स जे लाइ। 3 मिनट्स ताईं माइक्रोवेव करण खां पोइ असां प्याले खे वरी ॿाहिरि कढियो आहे ऐं हाणे असां चङी तरह सां मिक्स कंदासीं। ऐं जीअं तव्हां ॾिसी रहिया आहियो त जेको मिक्सचर हुयो उहो बिल्कुलु घाटो थी चुको आहे ऐं असांजो मज़ेदार कलाकंद बिल्कुलु तयारु आहे। हाणे मां हिन मिक्सचर खे हिकु ॿिए प्याले में डिश आउट कंदमि। ऐं मथां छिड़कींदासीं थोरा सा कुटियल पिस्ता। ऐं पिस्ता विझण खां पोइ असां रेफ्रिजरेट कंदासीं 1 कलाक जे लाइ। जी फ्रेंड्स, 1 कलाक ताईं रेफ्रिजरेट करण खां पोइ असांजो कलाकंद सर्व करण लाइ बिल्कुलु तयारु आहे। तव्हां मज़ेदार कलाकंद जी रेसिपी ज़रूरु ट्राई कजो। अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, वेलकम टू मायरा जो किचन। अॼु असां मायरा जो किचन में खणी आया आहियूं मिठियूं सयूं। हीअ मिठियूं सयूं ठाहिण जे लाइ सभिनि खां पहिरियां हिकु पतीले में असां देसी घी विझूं था 1 टेबल स्पून ऐं 1 कप जे क़रीब कुटियल ड्राई फ्रूट्स विझूं था जंहिंमें बादामियूं, पिस्ता ऐं काजू शामिल आहिनि। ऐं नट्स खे असां तक़रीबन 1 मिनट जे लाइ भुञंदासीं। 1 मिनट ताईं ड्राई फ्रूट्स खे भुञी असां हिकु साइड ते रखी छॾियो आहे। ऐं हाणे साॻे ई पतीले में 2 टेबल स्पून जे क़रीब देसी घी विझूं था ऐं सयूं विझूं था 150 ग्राम्स। ऐं सयुनि खे भुञंदासीं तक़रीबन 2 खां 3 मिनट्स जे लाइ विचोली बाहि ते। 2 खां 3 मिनट्स ताईं विचोली बाहि ते सयुनि खे भुॻो आहे। हाणे विझूं था खीर 1.5 कप। चङी तरह सां मिक्स कयूं था ऐं चङी तरह सां मिक्स करण खां पोइ हाणे विझूं था पीठल खंडु 1 कप। चङी तरह सां मिक्स कयूं था। ऐं हाणे विझूं था नंढनि फोटनि जो पाउडर 1/2 टीस्पून ऐं सयुनि खे असां 1 खां 2 मिनट्स जे लाइ हल्की बाहि ते पचाईंदासीं। 1 खां 2 मिनट्स ताईं हल्की बाहि ते सयुनि खे पचायो आहे। हाणे ढकु ॾेई करे तक़रीबन 1 खां 2 मिनट्स ताईं सयुनि खे दम ते रखंदासीं। जी फ्रेंड्स, असां तक़रीबन 1 खां 2 मिनट्स ताईं सयुनि खे हल्की बाहि ते दम ते रखियो आहे
ऐं दम अची वियो आहे त हाणे असां ढक हटाए चङी तरह सां चमचो हलायूं था ऐं विझूं था भुॻल ड्राई फ्रूट्स जेके असां पहिरियों भुञी रखिया हुया। ऐं हाणे विझूं था केवड़ा एसेंस 1 टीस्पून। चङी तरह सां मिक्स कयूं था। ऐं माओ विझूं था 4 टेबल स्पून। चङी तरह सां मिक्स कयूं था। असांजी मिठियूं सयूं सर्विंग जे लाइ बिल्कुलु तयार आहिनि। असां कयूं था डिश आउट ऐं गार्निश कयूं था भुॻल ड्राई फ्रूट्स ऐं कुझु कटियल खजूर सां। अस्सलाम वालेकुम फ्रेंड्स, वेलकम टू मायरा जो किचन। फ्रेंड्स, अॼु असां मायरा जो किचन में तव्हांजे लाइ ज़र्दे जी रेसिपी खणी आया आहियूं। सभिनि खां पहिरियों हिकु कढ़ाई में असां घी विझूं था 1 कप ऐं घी जीअं थोरो गरम थींदो त हाणे असां विझूं था नंढा फोटा 5 खां 6 अदद ऐं लौंग विझूं था 5 खां 6 अदद। खंड विझूं था 1 कप ऐं मिक्स कयूं था। हाणे असां विझूं था कुटियल बादामियूं 1/4 कप, कुटियल पिस्ता आहिनि 1/4 कप, कटियल खोपरो आहे 1/4 कप ऐं किशमिश विझूं था 1/4 कप। हाणे इन्हनि सभिनी ड्राई फ्रूट्स खे चङी तरह सां मिक्स कयूं था ऐं तक़रीबन 1 खां 2 मिनट्स जे लाइ हल्की बाहि ते भुञंदासीं। जी फ्रेंड्स, असां तक़रीबन 1 खां 2 मिनट्स ताईं हल्की बाहि ते ड्राई फ्रूट्स खे भुॻो आहे। हाणे विझूं था खीर 1 कप ऐं मिक्स कयूं था। मिक्स करण खां पोइ असां विझूं था उबरियल चांवर 1/2 किलो ऐं चांवर ऐं खीर खे चङी तरह सां मिक्स कंदासीं। ऐं हाणे चांवरनि खे हल्की बाहि ते पचाईंदासीं जेसि ताईं त पाणी खुश्क थी वञे। जी फ्रेंड्स, चांवर जो पाणी खुश्क थी चुको आहे ऐं हाणे ॿिए तरफ़ असां हिते 3 अलहदा कप्स में 1/4 कप चांवर विधा आहिनि। 1 कप में असां विझूं था ॻाढ़ो कलर ऐं 2 कप में असां विधो आहे ग्रीन फूड कलर ऐं 3 कप में असां वटि आहे ऑरेंज कलर। 3 कलर विझण खां पोइ चांवरनि खे चङी तरह सां मिक्स कंदासीं। ऐं हाणे असां इहे कलरफुल राइस बि पकल चांवरनि जे मथां विझंदासीं। ऐं कलरफुल चांवर ऐड करण खां पोइ हाणे असां विझूं था मथां अशरफियूं 1 कप ऐं अशरफियूं विझण खां पोइ माओ विझूं था 1 कप ऐं हाणे ढक ॾेई करे तक़रीबन 10 मिनट्स जे लाइ हल्की बाहि ते दम ते रखंदासीं।
जी फ्रेंड्स, तकरीबन 10 मिनट्स ताईं हल्की बाहि ते दम ते रखण खां पोइ ज़रदो सर्विंग जे लाइ बिल्कुलु तयारु आहे। उमेद कयूं था तव्हांखे असांजी अॼु जी रेसिपी ज़रूरु पसंदि आई हूंदी। थैंक यू सो मच फॉर वॉचिंग। असांजी वीडियो खे लाइक कजो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। तव्हां सां इंशाल्लाह मुलाक़ात थींदी हिकु ॿी वीडियो में। तेसि ताईं अल्लाह हाफ़िज़।